इल्म अदब ॾात ताईं ॾाह पजे निराले सफ़र आलमी ओताक कुर्ब कचहरी सां गॾु मां आहियां अवांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लशारी। जी दोस्तो, इल्म अदब ॾात ताईं ॾाह पजो सफ़र अवां ॾेही ऐं परॾेही सभु सॼण मूंसां गॾु। अॼोकी कुर्ब कचहरी जी शुरूआति पाण लाखीण लतीफ़ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सुरसारंग जे हिन बैत सां करियूं था। मोटी मांडराण जी वारे कयाई वार, विजूं वसण आयूं चोॾ सईं चोधार, के उथी वयूं इस्तंबोल ॾे, के मणियूं मग़रिब पार, के चिमकनि चीन ते, के लहनि समर कंदियुनि सार, के रमी वयूं रूम ते, के काबुल के कंधार, के दहलीअ के दखन, के गुड़नि मथे गिरनार, कहीं जुंबी जैसलमीर तां ॾिना बेकानियर बकार, कहीं भुज भिजायो कहीं ढट मथे डार, कहीं अचियो अमरकोट तां वसाया वलहार, साईं सदाई करीं मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। जी दोस्तों, इल्म अदब ॾात ताईं ॾाह पजो सफ़र आलमी ओताक कचहरी। अॼोकी कचहरी जो ख़ासि मौज़ू अवां सभिनी ॾेही ऐं परॾेही पिरिन जे लाइ। जी सॼणो, मुंहिंजा उहे दोस्त जेके इल्म अदब ॾात ताईं ॾाहप सां सिंधड़ी सकाफ़त सां धरतीअ सां ॿोलीअ सां मुहबत कनि था, उन्हनि सभिनी सॼणनि जे ख़्वाहिशनि जो पूराओ कंदे मुंहिंजो ताज़ो आयल किताब सिंध इस्लाम साइंस ऐं फ़लसफ़ो अवां जे ख़्वाहिशुनि जो पूराओ कंदे मूं कोशिशि कई आहे त उन किताब जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि उन्हनि मौज़ूअनि जे हवाले सां अवां सभिनी ॾेही परॾेही पिरिन खे रोशनास कजे। जी दोस्तो, इन सिलसिले में अॼु मुंहिंजी हिन आलमी ओताक कुर्ब कचहरी जो मौज़ू आहे सिंध ऐं उन जी सुञाणप। दोस्तो, असां जॾहिं दुनिया जे अज़ीम ख़िते जी सरज़मीन सिंध जी ॻाल्हि कंदासीं त जदीद मुहक़िक़नि ऐं मुअर्रिख़नि जी तहक़ीक़ असां ऐं अव्हां जी रहनुमाई करे थी ऐं उहा तहक़ीक़ अव्हां सभिनी सॼणनि जे साम्हूं शेयर करण जी कोशिशि करियां थो। उमेदु आहे त अव्हां सॼणनि खे ज़रूरु पसंदि ईंदी। दोस्तो, सिंध हज़रत आदम अलैहिस्सलाम जे हम शिकिल पुट हज़रत शीस अलैहिस्सलाम जो ॿियो नालो आहे, जंहिंखे तौरात सीत जे नाले सां सॾियो आहे ऐं ऋग्वेद वर्ण कोठियो आहे। अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जे उन्हीअ पुट खे इहा इज़त बख़्शी जो ज़मीन ख़्वा पाणी जिते बि हू रहियो सभु हुन जे नाले सां सिंध कोठजण में आया ऐं अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ॿियनि सभिनी पुटनि जे नसलुनि खे फ़ना करे हज़रत शीस यानी सिंध अवल जे नसल खे दुनिया जे तख़्ते ते क़ाइमु रखियो जो रोज़े क़यामत ताईं क़ाइमु रहंदो। जी दोस्तो, ॾिठो वञे त सिंध नाव कंहिं वेझड़ वारे ज़माने खां रखियल नाहे, बल्कि तख़लीक़ काइनात ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम खां हिन ख़िते ते हज़रत इंसान जे हवाले सां इहो नालो मनसूब आहे, यानी पैदाइश अर्ज़ समा खां ई इन ते इहो नालो हज़रत इंसान जे हवाले सां पियल आहे।
हज़रत सिंध पुट साम खे बाइबल तौरेत शरीफ़ में उबरानी नाले अरफ़क़सद तौरु लिखियो वियो आहे त साॻियो नालो वरी किथे अरफ़क़शद बि लिखियलु आहे। जी दोस्तो, तारीख़ी हक़ीक़तुनि मुताबिक़ आदम सानी हज़रत नूह अलैहिस्सलाम जे तूफ़ान नूह खां पोइ दुनिया जी आबादीअ जे ॿीहर नए सिरे सां जेका शुरूआति थी, उन दौर जे आदम खे आदम सानी चयो वञे थो, जंहिंजो मुर्से आला जद अमजद हज़रत नूह अलैहिस्सलाम आहे। जी दोस्तो, हज़रत नूह अलैहिस्सलाम खे हिंदी में मुन्नू महराज या मुहान मो चवंदा आहिनि। संदसि तूफ़ान वारो ॿेड़ो सिंध जे पब जबल, हिन वक़्तु उहो जबल खीरथर जे अरमाबील लस ॿेले हाणोके बलोचिस्तान ऐं सिंध जे विच में आहे, त हज़रत नूह अलैहिस्सलाम जे तूफ़ान वारो ॿेड़ो उन सिंध जे पब जबल ते लंगर अंदाज़ थियो, जिते हुन हज़रत आदम अलैहिस्सलाम वांगुरु रहाइश अख़्तियार कई, जिते खेसि हज़रत साम मां ही पुट पैदा थिया। सिंध, हिंद, अरब, इरम, लूद, जंहिंखे रोम जे नाले सां बि किताबनि अंदरि लिखियो वियो आहे, जंहिंजो शुजरो नसब बयानु कंदे किताब तारीख़ हज़रत सिंध जो मुसन्नफ़ हिन तरह लिखे थो। हू लिखे थो त हज़रत सिंध जे नाले ऐं नसब ते जॾहिं असां तवजह ऐं गौर फ़िकिर करियूं था त ही जलीलुल क़द्र नाव ऐं इस्मे गिरामी हज़रत आदम अलैहिस्सलाम खां पोइ आदम सानी हज़रत नूह अलैहिस्सलाम जे नसब में बि चिट्टो नज़र अचे थो। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे 3 पुट थिया। जी दोस्तो, किताब वारो लिखे थो त हज़रत नूह अलैहिस्सलाम खे 3 पुट थिया। हिकु हज़रत साम, ॿियो हाम, टियों याफ़िस। अहिड़ी तरह हज़रत साम खे वरी 5 पुट थिया। हिकु सिंध, ॿियो हिंद, टियों अरब, चोथों इरम, 5जों रोम। अॻिते हली हज़रत सिंध अरफ़क़सद खे 21 पुट थिया। जी दोस्तो, मथे बयानु कयल तहक़ीक़ मूजिबि हज़रत सिंध सानी ॿियो हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पोटो आहे। हीउ ज़मानो तूफ़ान नूह खां पोइ आहे। इन दौर में औलाद हज़रत सिंध ऐं हिंद केतिरनि पीढ़ियुनि ताईं अहले ईमान रही। इन ॾिस में तारीख़ हज़रत सिंध जी हिन निशानदही खे बि पढ़ंदा हलूं। उर्दू किताब तारीख़ फ़रिश्ता जे मुसन्निफ़ मुल्ला मोहम्मद क़ासिम जे लिखियल उर्दू ॿोलीअ वारी तहरीर खे सिंधी लफ़्ज़नि में अवां सॼणनि जे साम्हूं पेश कजे थो। तारीख़ फ़रिश्ता वारो लिखे थो, जीअं त हज़रत नूह अलैहिस्सलाम जन जे पोटनि हिंद ऐं सिंध पंहिंजनि बुज़ुर्गनि खे ख़ुदा जी इबादत ऐं इताअत गुज़ारी कंदे ॿुधो ऐं ॾिठो, उन करे उहे पाण बि उन सिधी राह ते हलंदा रहिया ऐं संदन औलाद बि केतिरनि नसुलनि ताईं उहा ईमानी पैरवी कंदी रही। दोस्तो, सिंध ते सिंध नालो कीअं पियो, इन हवाले सां मुहक़िक़ अयाज़ भागत लिखे थो त शीस सीत उर्फ़ सैंध, जेको बदिलजी हाणे सिंध थी वियो आहे, उन धरतीअ जो नालो आहे जेका हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत जी नेमल बदल तौरु बख़्शिश खां पोइ अतीअ तौरु मिली हुई। सिंध नालो निकितल आहे सैंद मां, जेको मुख़फ़िफ़ आहे सैंद जो। सींध जी माना आहे मर्कज़ या विच या सीनो। जाग्राफ़ी तौरु इहा हक़ीक़त हुई त सिंध जो क़दीम इलाइक़ो शुरूआती दौर में तुर्की जे कोहे अल्पिलस खां वठी सऊदी अरब बरे सग़ीर, सेलोन, इंडोनेशिया ऐं ऑस्ट्रेलिया ताईं हो। जीअं त उन वक़्त में दुनिया जो मर्कज़ सिंध जे हदुनि में हो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे शर्फ़ क़बूलियत बख़्शींदे उहो ख़ितो अता कयो, जंहिंजो अल्लाह ताला मुबहम तौरु नालो ज़ाहिर न कयो, पर हज़रत आदम अलैहिस्सलाम खे उन जी ख़बर हुई, जंहिंजी तस्दीक़ क़ुरान शरीफ़ में हिन तरह थियल आहे, व अल्लम आदम अल अस्मा
कुल्लहा ऐं सेखारियईं आदम खे समूरा नाम। हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे अवलीन धरती सिंध ते पंहिंजे 3 नंबर पुट ते इहो नालो रखियो जो खेसि अता कयो वियो, यानी हज़रत शीस अलैहिस्सलाम जो नालो हज़रत सिंध हो। जी दोस्तों, रहीमदाद मौलाई शेदाई बि इन हवाले सां रहनुमाई करे थो। हू लिखे थो त इस्लामी तारीख़ुनि में लिखियलु आहे त हिंद ऐं सिंध हाम बिन नूह अलैहिस्सलाम जा पुट हुआ, जन जी हिन सरज़मीन ते संदन औलाद समेत घणो वक़्तु हुकूमत रही आहे। तंहिं करे संदन नाले पुठियां ई हिन मुल्क ते सिंध यानी सिंध नालो पियो। शेदाई सिंध ते नाले पवण वारी ॾिनल हवाले जे हाशिए ते लिखे थो त हाम बिन नूह अलैहिस्सलाम खे 6 पुट हुआ, हिंद, सिंध, अफरंज, हबश, होरमुस ऐं बोबा। ॾिठो वञे त सिंध जी तारीख़ एतिरी आगाटरी आहे जेतिरी ख़ुदि इंसान ज़ात जी, छो जो हिन सरज़मीन ते नालो बि अज़ीम इंसाननि जे नाले पुठियां पियल आहे। तारीख़ जा नामवर मुअर्रिख़ ॿुधाइनि था त सिंध ऐं हिंद ॿई भाइर सानीअ आदम जे नाले तौरु सुञापजंदड़ प्यारे पैगम्बर सैयदना नूह अलैहिस्सलाम जा पोटा हुआ। जी दोस्तों, इन हवाले सां जामोट हाजी ख़ान चाचर सिंधी लिखे थो त सरज़मीन सिंध जॾहिं असां इस्तिलाह तौरु इस्तेमालु करियूं था त उन मां मक़सदु पूरो जग जहान आहे, जेको हज़रत सिंध अवल शीस अलैहिस्सलाम पुट आदम अलैहिस्सलाम जे बाबरकत नाव सां मनसूब हो ऐं आहे। उहा सरज़मीन सिंध ॾाॾे आदम जो आस्थानो ऐं जाइ पैदाइश आहे। मौजूदा सिंध में बि हीउ प्यारो पाकिस्तान ऐं सॼो अफ़गानिस्तान उर्फ़ आर्यान, अधु हिंदुस्तान ऐं अधु फ़ारस यानी ईरान जा इलाइक़ा बि वादी सिंध जे नाव ऐं इस्तिलाह सां सॾिजनि था। उन्हनि सभिनी इलाइक़नि जा रहवासी सिंधी ऐं औलाद हज़रत सिंध सॾाइण जो शरफ़ रखनि था। जेतोणीकि सिंध जूं सरहदूं मौजूदा हालतुनि में कश्मीर खां कराची ताईं महदूद कयल आहिनि, पर तारीख़ी तरह सिंध जे क़दीम सरहदुनि खे जाग्राफ़ी दाननि हमेशह निर्वार करे इहो साबित करण जी कोशिशि कई आहे त सिंध दुनिया जहान जो वसी ऐं अज़ीम ख़ितो आहे। साॻी रीति सिंध जो मुअर्रिख़ ख़याज़ भागत सिंध ते सिंध नालो पवण जे हवाले सां तारीख़ुल मसूदी जे मुसन्निफ़ अबुल हसन अल मसूदी जो हवालो ॾींदे लिखे थो त दुनिया जी क़दीम तरीन ज़मीन सरज़मीन सिंध आहे, जितां ऋण पट, झंग ऐं मिड़ोई हैवानात जी इब्तिदा थी आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे अवलीन धरती सिंध, जेका ख़ुदावंद तआला जे तरफ़ां खेसि बख़्शिश तौरु अता थी हुई, पंहिंजे 3 नंबर पुट ते नाव रखियो। तौरात जे 5 बाब जी 3 आयत में लिखियलु आहे त ऐं आदम 130 सालनि जो थियो त हुन जे शिकिल सूरत वारो पुटु पैदा थियो त हुन जो नालो सीत रखियो। हीउ उहो सीत आहे जंहिंखे मुस्लमान शीस या शीश सॾनि था, जेको सैंद जो बिगड़ियल नालो आहे। हीउ उन धरती जो नालो आहे जेका हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत जे नेमल बदल तौरु अता थी। जी दोस्तों, सिंध ऐं सिंधू नदीअ जी अज़मत खे हिन रवायत मां परखे सघे थो, जंहिं बाबति तव्हांजे ॼाण में वाधारो कंदा हलूं था सरज़मीन सिंध जे हवाले सां। जी दोस्तों, सिंध ऐं सिंधू नदीअ जी अज़मत जे हवाले सां अव्हांखे ॿुधायां त जन्नत मां 4 दरिया नील, फुरात,
जेहून ऐं सेहून निकिरनि था, जिन मां सेहून सिंधू नदी आहे। मथियनि दरियानि जे वजूद करे मिस्र, इराक, मावराउन नहर ऐं सिंध दुनिया में अर्ज़ ममूरा सॾजनि था। सरज़मीन सिंध दुनिया जो वाहिद ख़ितो आहे जंहिंखे सरज़मीन अव्वल तस्लीम कयो वियो आहे। मुहक़िक़ M.H. सुमरो पिणु पंहिंजे लिखियल किताब सिंध जी पेराइती तारीख़ में साइंसी ऐं ज़मीनी हक़ीक़तुनि मुताबिक़ इन ॻाल्हि जो इज़हार कयो आहे। उन सिलसिले में सिंध इर्तका का घर में मुअर्रिख़ शहज़ाद अलीअ जो बि हवालो ॿुधो। हू लिखे थो त दुनिया में पहला जरसूम हयात लाइफ सेल सिंध में पैदा हुआ। उसका जन्म लक्की ज़िला दादू अब जामशोरों के पहाड़ी सिलसिले में हुआ। यहाँ ही तमाम जानदारों, चरिंदे, परिंदे, दरिंदे, कीड़े मकूड़ों ने परवरिश पाई। चूँकि सिंध की सरजमीन के अलावा बकिया दुनिया बर्फ़ से ढकी व छुपी हुई थी, तमाम सर्द इलाकों में जानदार जन्म नहीं लेते, ना ही इंसान इतनी परवरिश पाता है। सिंध की सरजमीन वो वाहिद मुल्क व इलाका है जहाँ मौसम 10 माह गर्म रहता है। महज 2 माह जनवरी और दिसंबर मामूली सी सर्दी होती है। मुसलसल 10 माह किसी इलाके का गर्म रहना तमाम हयातियाती अमल की अफजाइश का बायस है। जी दोस्तों, इल्म, अदब, ॾात ऐं ॾाहप जो निरालो सफ़र आलमी औताक़ जी हिन कुर्ब कचहरी में अॼु मूं अव्हां सां सिंध, इस्लाम, साइंस ऐं फ़लसफ़े मञा बाब पहिरियों सिंध ऐं उन जी सुञाणप जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं शेयर कयूं। उमेद तव्हां खे ज़रूरु पसंदि आयूं हूंदियूं। इन सिलसिले में वधीक रहनुमाई लाइ तव्हां पंहिंजा कुर्ब भरिया कमेंट ऐं प्यार भरिया पैगाम करे मुंहिंजी रहनुमाई करे सघो था ऐं मुंहिंजी इन तहक़ीक़ में वाधारे जे लाइ मुस्बित मशवरा ॾेई सघो था। जी दोस्तों, अॼोके आलमी औताक़ जी इब्तिदा में मूं अव्हां ताईं सिंध ऐं उन जी सुञाणप जे हवाले सां के चंद ॻाल्हियूं पहुचायूं। यकीनन अव्हां जूं मुहबतूं, कुर्ब ऐं चाहतूं मूंसां गॾु आहिनि। मां थोराइतो आहियां मोहतरम शाइर जलाल शेख जो, जेके असांजे इल्म, अदब, ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में गॾु आहिनि। डॉक्टर अली गोहर साहब, अव्हां जी महिरबानी। अब्दुल हमीद अंगारिया ताहिरी साहब, अव्हां जी महिरबानी। अव्हां सां गॾु आहियो रईस बहादुर अली लाशारी साहब, अव्हां जी महिरबानी। सलीम अल्लाह, अव्हां जी महिरबानी। मोहतरम रहीम लाशारी साहब, अव्हां जी महिरबानी। वाजिद अली चांडियो साहब, मोहतरम अब्दुलरहमान लाखो साहब, मोहतरम वाजिद अली चांडियो चवनि था साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। लख लाइक़ किरोड़ कुर्ब, अव्हां जूं मुहबतूं ऐं चाहतूं आलमी औताक़ में मूंसां गॾु। मोहतरम अब्दुलरहमान लाखो साहब चवनि था अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। माशूक लाशारी बलोच साहब कनाइन पिया, आलमी औताक़ में मूंसां गॾु आहिनि। अलहंदो ख़ासि खेली साहब असां सां गॾु आहिनि। ॻोठ बुठे खां अब्दुलरहमान लाखो, बुठो यानी साईं DM सैयद जो पाड़ेसरी ॻोठ, सन जे भरिसां ॻोठ बुठो, जितां जो असांजो ॾाहो ॾाह धणी भलोड़ सुघड़ उस्ताद साईं बख़्श लाखो बि इन ॻोठ जो आहे। यकीनन अव्हां उन ॻोठ खां आलमी औताक़ में मूंसां गॾु आहियो, वॾी महिरबानी। ग़ुलाम ताहिर साहब, अव्हां खे आलमी औताक़ में वलीकार। जमालदीन जमाल भलाई सऊदी अरब जिद्दा खां आलमी औताक़ जे हिन सफ़र में हम सफ़र। दीदार अहमद, अव्हां जी महिरबानी। मोमिन मोहतरम महिमान सिराज लतीफ़ साहब, अव्हां जी महिरबानी। मोहतरम अमीर अली तुन्यो, अस्सलाम वालेकुम साईं। आजिज़ रहमतुल्लाह साहब, सदाई मुर्को माणियो, सदा आबाद हुजो। अमीर अली तुन्यो मस्कत अमान मां, सजण वॾी महिरबानी। लख लाइक़ किरोड़ कुर्ब अव्हां जा। हबीबुल्ला सोढर साहब, अव्हां खे आलमी औताक़ में दिलि जे गहराइनि सां भली कार। ग़ुलाम ताहिर साहब चवनि था तमामु बहितरीनु साईं। ग़ुलाम मुजतबा शाहणी साहब आलमी औताक़ में गॾु आहिनि, सलाम चवनि था। वालेकुम अस्सलाम। लख लाइक़ किरोड़ कुर्ब, मां थोराए थो अव्हां जो। मोहतरम तुराबी अनीस मेमण साहब असांजा इल्म, अदब, ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में गॾु आहिनि। बहितरीनु
दोस्त असांजा समाज सुधारक, बहितरीन इल्मु अदब जा ॼाणू, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में ज़िंदगीअ जा सभई पसाह अर्पींदड़ ऐं अदब इल्म जी ख़िदमत करण वारा मोहतरम शाइर जलाल शेख अॼु आलमी औताक जे हिन कुर्ब कचहरी जो पहिरियों लिसनर आहे, पहिरियों ॿुधंदड़ आहे। लिखे थो, अव्हांजो प्रोग्राम आलमी औताक दिलि पसंदि आहे साईं। आलमी औताक प्रोग्राम ॿुधी दिलि ख़ुशि थींदी आहे। करमपुर बिजाराणी ज़िले कश्मीर खां अव्हां गॾु आहियो, वॾी महिरबानी। लखलाइक किरोड़ कुर्ब। यकीनन दोस्तो, अव्हां जॾहिं पंहिंजो नालो लिखो था त पंहिंजो इलाइक़ो ॼाणायो, त जीअं मूंखे अव्हांजो नालो शामिलु करण में आसानी थिए त केरु ऐं किथां खां मूंसां गॾु आहे। मोहतरम अब्दुल सत्तार मीरबहर साहब असां सां गॾु आहिनि, शिकारपुर जा तमामु निराला ॾाहा ॾात धणी। भलोड़ सुघड़ अब्दुल सत्तार मीरबहर, अव्हांजी महिरबानी। लखलाइक। मोहतरम मंसूर अबड़ो साहब असां सां गॾु आहे। मोहतरम मज़हर बलोच साहब असांखे कनाइनि पिया। हाफ़िज़ फ़क़ीर मुजाहिद असां सां गॾु आहिनि। मोहतरम अली दोस्त चांडियो साहब, अहले इल्म अहले कलम, मुंहिंजो मोहसिन दोस्त मूंसां माफ़ु कजो दोस्तो, मोहतरम अली दोस्त साहब। ऐं असां हींअर थोरी देरि पहिरियां जामशोरे जे बहितरीन सकाफ़ती तारीख़ी हिकु कचहरी में गॾु हुआसीं। महिरबानी अली दोस्त साहब। अव्हांजी अब्दुल सत्तार मीरबहर चवनि था, साईं सलाम क़बूल पवे। वालेकुम अस्सलाम। वाजिद अली चांडियो मेहड़ खां हमेशह जे मामूल जियां आलमी औताक जी कुर्ब कचहरी में गॾु हूंदो आहे। लखलाइक किरोड़ कुर्ब। तनवीर अहमद अंगारिया साहब, अव्हांजी महिरबानी, अव्हांखे भली कार। महबूब सैयद महबूब शाह सलाम चवनि था, वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। मोहम्मद अकरम राहिमू साहब, अव्हांखे आलमी औताक में भली कार। मोहतरम मोहम्मद शोएब, अव्हांखे भली कार। ख़ताई थेबो साहब, असांजे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे हिन सफ़र में असां सां गॾु। तमामु बहितरीन ॾाहो ॾात धनी, केतिरनि ई किताबनि जो मुहक़िक़, मुसनिफ़ ऐं तख़लीकार, सर्जनहार। हाफ़िज़ हुज़ूर अहमद असां सां गॾु आहिनि आलमी औताक में, अव्हांखे भली कार। मोहतरम ज़हूर अहमद ओगाही साहब, अव्हांखे आलमी औताक जे अंदरि दिलि जी गहराइनि सां भली कार चऊं था। असांजी भेण मकली ठट्टे नगर सां असां सां गॾु आहे। असांजी भेण मोहतरमा सिंधू सिंधी अदी, अव्हांजी महिरबानी, अव्हांखे आलमी औताक में दिलि जी गहराइनि सां भली कार चऊं था। मोहतरम तौसीफ़ मुतवा असांजे पाड़ेसरी मुल्क रिण कच्छ खां असां सां गॾु आहे। मोहतरम हाफ़िज़ फ़रहान विस्तड़ा साहब, अव्हांजी महिरबानी। लखलाइक किरोड़ कुर्ब। मोहतरम प्रोफेसर साईं बख़्शली चांडियो साहब, असांजो ॾाहो ॾात धणी, लिखनि था, साईं आज साईं अस्सलाम वालेकुम। अव्हां 4 मौज़ू हिकु हंधि मिलाए हिकु बहितरीन तहक़ीक़ी किताबु तहरीर कयो आहे। सिंध ऐं सिंध जी तारीख़ हिकु मुकमल मज़मून आहे। उनखां पोइ सिंध में इस्लाम जी तारीख़, वरी साइंस ऐं फ़लसफ़ो, 4 ई वॾा मौज़ू आहिनि। उमेदु आहे तव्हां मौज़ूअनि सां इंसाफ़ कयो हूंदो। वधीक अव्हांजो किताबु पढ़ी पंहिंजी मुकमल राय अव्हां अॻियां पेश कबी। वॾी महिरबानी। लखलाइक किरोड़ कुर्ब। साईं बख़्शली साहब, अव्हां उस्तादु आहियो ऐं इल्मु अदब ॾात ॾाहप सां अव्हांजो ज़िंदगी जो तजुर्बो रहियो आहे। यकीनन अव्हां जहिड़ा उस्ताद मूं मिसकीन जी रहनुमाई कंदा त यकीनन मुंहिंजे हिन इल्मी अदबी सफ़र में अञा वधीक मुंहिंजे लाइ रहनुमाई थींदी। मोहम्मद ज़ाहिद साहब चवनि था, माशा अल्लाह। अली गोहर बुलड़ो साहब सलाम चवनि था। अली गोहर बुलड़ा साहब, वॾी महिरबानी। किथां कहिड़े शहर खां, इहो अव्हां न लिखियो आहे। मुंहिंजी भेण सिंधू सिंधी चवे थी, माशा अल्लाह। तौसीफ़ मुतवा सलाम चवनि था, वालेकुम अस्सलाम अदा। अल्ताफ़ हुसैन लगारी साहब, फ़क़ीर हाजन निज़ामाणी जो यार अल्ताफ़ हुसैन लगारी फ्राम हाला। लखलाइक अल्ताफ़ साईं, अव्हां ख़ुशि नसीब आहियो। फ़क़ीर हाजन निज़ामाणी असांजे मुर्शिद हादी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो तमामु वॾो पारखो, तमामु राग ऐं अंदाज़ खे सम्झण वारो, सुर ऐं साज़ खे सम्झण वारो असांजो बि महिरबानी दोस्त आहे। ऐं संदन औताक ते कुर्ब कचहरी अधु सदीअ खां वधीक वक़्त खां जारी आहे। अल्लाह ताला अहिड़नि आस्थाननि, अहिड़ियुनि सखियुनि जे औताकुनि खे शाद ऐं आबाद रखे, वॾी महिरबानी। हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन, सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी खां असां सां गॾु। अज़ीज़ रहमान मान्यूठा साहब, अव्हांजी महिरबानी। मल्हार सिंधी, सिंध जो नामियारो नाव, बहितरीन तख़लीकार, बहितरीन सर्जनहार असां सां गॾु। हाफ़िज़ ज़ाहिद चवनि था, अल्लाह ताला तव्हांखे सदा ख़ुशि रखे, आबाद साईं, बहितरीन माशा अल्लाह। लखलाइक किरोड़ कुर्ब। मां थोराइतो आहियां अव्हांजो। तस्लीमुल हक़ कुरैशी साहब असां सां गॾु आहिनि, अव्हांखे भली कार। मोहतरम इरफ़ान अहमद साहब असां सां गॾु आहिनि, M9 मोटरवे कराची नूरियाबाद खां, वॾी महिरबानी। लखलाइक किरोड़ कुर्ब। मोहम्मद अकरम राहिमू साहब चवनि था, सारे सत खे सिक भरियो सलाम, शल क़बूल पवे। अकरम राहिमू सिकंदरी छाछरे खां असां सां गॾु आहिनि।
मोहतरम सज्जाद अकबर असांजो नौजवान शायर, नौनिहाल शायर, बेहतरीन तख्लीकार, लालू राइंक शहर तालकेवार ज़िले कंबर शदाद कोट मां असां गॾु रियाज़ अहमद मीरानी साहब, अवां जी महिरबानी लख लाइक किरोड़ कुर्ब, सारे सिथ खे सिक भरियो सलाम शल क़बूल पवे। बिल्कुलु अवां जा सलाम ॾेह ऐं परॾेह जे प्री प्यारनि ताईं पहुता। अब्दुरहमान लाखा साहब वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। ग़ुलाम अब्बास हसनैनी साहब असां सां गॾु आहिनि, चवनि था अस्सलाम वालेकुम साईं, माशाअल्लाह, अल्लाह ताला अवां जी अज़मतुनि में इज़ाफ़ो अता फ़रमाए, आमीन सुम्मा आमीन। वॾी महिरबानी लख लाइक किरोड़ कुर्ब। ग़ुलाम अब्बास हसनैनी असांजो बहितरीनु आलिम। ज़ाकिर हुसैन भलाई साहब, अवां जी महिरबानी, अवां असां सां गॾु हूंदा आहियो हमेशह। जाम शोरे जे इल्मैन वारे मर्कज़ खां आबिद अली राजपर, वाह वाह। असांजो बहितरीनु दोस्त, हम क्लास दोस्त, असांजे मोहतरम उस्ताद साईं मोहम्मद आशिक़ अब्बासी पंहिंजे हिकु शेर में फ़रमायो आहे त आबिद ख़ालिद कहिड़ो, आबिद कहिड़ो, ख़ालिद कहिड़ो, शकबा शाइर आहिनि, मौलवी आबिद, मौलवी ख़ालिद जाड़ा भाइर आहिनि। यकीननि उन्हनि जाड़नि भाइरनि मंझां ई असांजो महिरबान ऐं मोहतरम दोस्त आहे आबिद साहब, वॾी महिरबानी, अवां खे आलमी उताक में भलीकार। मोहतरम अली दोस्त चांडियो साहब चयो थियो, साईं मोहतरम मूंसां गॾु हिन वक़्तु आलम दीन मौलाना अब्दुल अज़ीज़ चांडियो साहब अवां जो ई प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि। हू चवनि था त आदम अलैहिस्सलाम कीअं पैदा थिया, मुख़्तसिर दलाइल ॾियनि त जीअं असां उन जी छंड छाण करे सघूं। साईं मुंहिंजा असल में धरतीअ जे हवाले सां जेको ताल्लुक़ु आहे, जनम त आदम अलैहिस्सलाम जो, यकीननि जेका सरज़मीन अल्लाह ताला बोतो पैदा फ़रमायो हो उहो यकीननि हिन सरज़मीन ते ई आहे। ऐं मूं कंहिं किताब जे अंदरि हवालो बि पढ़ियो आहे, ग़ालिबन उहो बि वक़्तु अचण ते मां पेश कंदुसि, त आदम अलैहिस्सलाम जी जेका मिटी खई वई हुई हिन सरज़मीन जे मुख़्तलिफ़ ख़ितनि मंझां, उन मंझां जेका सीने वारी, जंहिं मां सीनो मुबारक ठाहियो वियो, मिटी उहा सरज़मीन सिंध तां खई वई हुई। बहरहाल मूं ही तारीख़ी हवालो अवां जे साम्हूं पेश कयो आहे। कंहिंजो मुतफ़िक़ हुअणु न हुअणु इहा उन जी इल्मी अदबी हवाले सां संदन ज़ाती मर्ज़ी आहे। बहरहाल इन सिलसिले में वधीक अञा बि रहनुमाई जी ज़रूरत आहे। ही को हर्फ़े आख़िर या आख़िर कलाम न आहे, इन तहक़ीक़ खे अञा बि वधाए सघिजे थो। नए अंदाज़ सां वधीक अवां आलिम रहनुमाई कंदा त इनशाअल्लाह उनखे सही हक़ीक़तुनि सां पेश करे सघिबो। मोहतरम मोहम्मद बिलाल चन्ना साहब सलाम चवनि था, वालेकुम अस्सलाम। आमिर ख़ान असां सां गॾु आहिनि, सलाम चवनि था। मोहम्मद दाइम दर साहब, वॾी महिरबानी। अब्दुर्रहमान साहब, अवांजी महिरबानी। मोहम्मद दाइम चवनि था, अस्सलाम वालेकुम साईं, सलाम क़बूल पवे कचहरी में सोननि सिंधियुनि खे, वालेकुम अस्सलाम लख लाइक। वसीम मोहम्मद टालपुर साहब असांजो बहितरीनु शाइर, बहितरीनु तख्लीकार, इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जे सफ़र में गॾु आबिद साईं, अवां चओ था सलाम आजिज़ लाशारी साहब, शाह अल्लाह ताला मूंखे आबाद रखे, वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। मोहम्मद दाइम दर साहब उमरकोट खां, थधी राति में सोनी कचहरी में हाज़िरी क़बूल पवे, लख लाइक किरोड़ कुर्ब। मोहतरम ग़ुलाम रसूल लाशारी साहब इस्लामाबाद मां, सलाम क़बूल हुजे अवां ईअं सभिनी दोस्तनि खे। मोहतरम ग़ुलाम रसूल साहब, वॾी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब अवां जा। मोहतरम अब्दुल सत्तार नूहानी साहब सिंधी चवनि था, अॼु साईं उमेद त ख़ुशि हूंदो, सिंध में राशिद महमूद सूमरो ऐं आजिज़ रहमतुल्लाह जहिड़ा शल अमड़ बचा पैदा करे अवां ॿई सिंध जा हीरा आहियो। अब्दुल सत्तार नूहानी झंगारा, सजण साईं अवां जी महिरबानी, अवां जूं मोहबतूं कुर्ब ऐं चाहतूं आहिनि। मोहतरम राशिद महमूद साहब जन जूं महिनतूं, संदन वालिद साहब जूं सिंध जे लाइ काविशूं कोशिशूं, इहो हिकिड़ो उन्हनि जो अलॻि बाब आहे। जेकॾहिं मूं जहिड़े नाचीज़ राकिम खे कंहिं आलिम सां अव्हां ॻंढियो था त इहो अव्हां जो ख़ुलूस आहे। बाक़ी मां जो ई आहियां सो ई आहियां, सिवा मिटीअ जे कोई न आहियां। अहले इल्म इंसान ज़ात जो हिकिड़ो पंहिंजो मक़ाम आहे। दुआ कयो त अहले इल्म जी सोहबत जे सदिक़े अल्लाह ताला मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मोहतरम आमिर ख़ान चवनि था, साईं आउं गंबट खां अव्हांखे सलाम पेश करियां थो, वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। फ़क़ीर अली गोहर बुरड़ो ताहिरी शिकारपुर खां, वॾी महिरबानी। असांजो तमामु बहितरीनु तख्लीकार, बहितरीनु सर्जनहार मोहतरम मोहम्मद सुलेमान जमाली साहब सलाम चवनि था, वालेकुम अस्सलाम, लख लाइक किरोड़ कुर्ब। ॻोठ भोणियूं तालके छाछरे थरपारकर खां मोहतरम अब्दुल सत्तार दर साहब, अव्हां जी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब। मां निहायत अव्हां जो थोराए थो। मोहतरम सागर सिंधी साहब असांखे आलम उताक में ॿुधनि पिया। मुंहिंजी भेण चवे थी, अल्लाह ताला मुंहिंजे अदा रहमतुल्लाह शरी साहब खे अञा वधीक तरक़ी अता फ़रमाए,
आमीन सुम्मा आमीन। मुंहिंजी भेण अव्हां जा कुर्ब अल्लाह ताला अव्हां खे बि सदा शाद रखे, आबाद रखे। मोहतरम मुफ्ती गौस बख्श जामड़ो साहब असां सां गॾु आहे। अहले इल्म अहले कलम दोस्त, वॾी महिरबानी। ज़ुल्फ़कार लाशारी बलोच असां सां गॾु आहिनि, वहदत कॉलोनी हैदराबाद मञा। मोहम्मद ईसा सारियो साहब मुंहिंजो ॻोठाई, पर हिन वक़्तु सऊदी अरब तबूक शहर में, उतां खां असां सां गॾु आहे। वॾी महिरबानी। अव्हां आलमी उताक जे हिन सफ़र में असां सां गॾु आहियो। मां निहायत थोराए थो। अब्दुल हमीद तुन्यो साहब चवे थो अस्सलाम वालेकुम आजी साईं, हमेशह ख़ुशि ऐं शाद आबाद हुजो, उमेद त ख़ैरियत सां हूंदा। ही दोस्त बि असां सां सऊदी अरब जिद्दा खां गॾु आहे। ज़ुल्फ़कार लाशारी साहब अव्हां जी महिरबानी। अव्हां लिखियो आहे त मां बदीन खां अव्हां सां गॾु आहियां, वॾी महिरबानी। नवाज़ अली भौर साहब असां सां गॾु आहे, असांजो बहितरीनु सना खां सलाम चवनि था। असांजो भाउ बहितरीनु लेखक, बहितरीनु सर्जनहार, जोखियो जसारत लिया सिंधी चवे थो गुड साईं, वॾी महिरबानी। मोहतरम मोहम्मद कासिम पंवर साहब अव्हां जी महिरबानी। मोहम्मद सलीम सोमरा साहब अव्हां जी महिरबानी। ज़ाहिद गुल मस्तोई साहब अव्हां जी महिरबानी। अली दोस्त चांडियो साहब चवे थो सिंध में, जी साईं, सिंध जे हवाले सां बिल्कुलु तहक़ीक़ जारी आहे। मां पहिरियां अर्ज़ु करे वियुसि त का बि तहक़ीक़ अल्लाह जे कलाम ऐं हदीस खां सवाइ बाक़ी जेके ॻाल्हियूं आहिनि, तारीख़ हमेशह रवायतुनि जे आधार ते ई क़ाइमु रही आहे। उन तारीख़ खे असां हर्फ़ आख़िर कॾहिं बि नथा चऊं। तारीख़ हमेशह तारीख़ जे वर्कनि सां ई संवार बि आहे, सजाए बि आहे ऐं लिखी वेंदी आहे। सो इन जे करे अञा बि इनखे तहक़ीक़ खे अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे। मोहतरम इसहाक़ लाशारी साहब अव्हां जी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब। मां थोराए थो आहियां अव्हां जो, अव्हां मूंसां गॾु आहियो। मोहम्मद मसूद जीलानी साहब अव्हां जी महिरबानी। इसहाक़ लाशारी चवनि था गुड। तमामु हिकिड़ो वॾो अंग मुहबत भरियनि मानायतनि दोस्तनि जो। मां निहायत तव्हां सभिनी सॼणनि जो थोराए थो आहियां। दोस्तों, इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो सफ़र, अॼोकी आलमी ओताक कुर्ब कचहरी, मुख़्तसर ई सही, पर सोचुमि त वक़्तु विञाइण खां या आम तौर ते के ॿियूं ॻाल्हियूं शामिलु करण खां बहितर आहे छो न अव्हां ॾेही परॾेही पिननि ताईं पंहिंजो प्यार भरियो पैगाम सिंध इस्लाम, साइंस ऐं फ़लसफ़े जे हवाले सां, सिंध ऐं उन जी सुञाणप जे हवाले सां मूं अव्हां ताईं हीउ पैगाम पहुचायो आहे। शेयर करे अव्हां पंहिंजे ॿियनि पिरी प्यारनि दोस्तनि दिलवारनि ताईं पहुचाए सघो था। हिन प्रोग्राम खे वरी रिपीट में ॿुधी करे उन सिलसिले में अव्हां मुंहिंजी रहनुमाई करे सघो था ऐं मुंहिंजे तहक़ीक़ में वाधारो करे सघो था। वॾी महिरबानी। मोहतरम अली दोस्त चांजा साहब, लख लाइक किरोड़ कुर्ब। इनशाला बिल्कुलु ज़रूरु अव्हां जे ख़्वाहिशुनि जो पूराओ कबो। अव्हां असांजा हमदर्द दोस्त आहियो। यकीनन ताड़ी हिकु हथ सां न वॼंदी आहे, जॾहिं ॿ हथ मिलंदा पाण में तॾहिं ई ताड़ी वॼंदी आहे। त हीअ जेका तारीख़ जे हवाले सां सिंध इस्लाम, साइंस ऐं फ़लसफ़े जे हवाले सां मूं क़दम खयों आहे, इनशाला इन कम खे अव्हां दोस्तनि जे रहनुमाईअ सां ई अॻिते वधाईंदासीं ऐं यकीनन अव्हां दोस्तनि जी रहनुमाई शामिलु रहंदी त उन कम खे वधीक जदीद तक़ाज़ाउनि मुताबिक़ साइंसी टेक्नोलॉजी जे हवाले सां, जाग्राफ़ी लिहाज़ सां ऐं जेका जेका वक़्ती ज़रूरत आहे हिन तहक़ीक़ खे, उन तहक़ीक़ जे हवाले सां उन कम खे अॻिते वधाईंदासीं। मोहतरम नवाज़ अली भौर साहब नात ख़्वान असां सां गॾु आहिनि, सलाम क़बूल पवे। वालेकुम अस्सलाम। जाम शोरे जा असांजा बहितरीनु दोस्त, वॾी महिरबानी, लख लाइक। अली गोहर बुरड़ो साहब चवनि था साईं अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। फ़क़ीर अली गोहर बुरड़ो, हक़ महबूब मुर्शिद सजण साईं कंडियारे वारा, वॾी महिरबानी। मोहतरम शफ़ी मोहम्मद शाद साहब असांखे हाणे जॉइन कयो आहे आलमी उताक में। साईं अव्हांखे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भलीकार। प्रोग्राम जो अॼोको शुरूआती हिसो हिकु भेरो रिपीट में ज़रूरु ॿुधंदा ऐं रहनुमाई कंदा। सिंध ऐं उन जी सुञाणप जे हवाले सां मूं अव्हां जे साम्हूं अॼु मंज़र पेश कयो आहे, तहक़ीक़ पेश कई आहे त सिंध ते नालो कीअं पियो। इन हवाले सां अव्हां ज़रूरु मुंहिंजी रहनुमाई कंदो ऐं इनशाअल्लाह सुभाणे वारे प्रोग्राम में ख़ुदा चाहियो त ईंदड़ प्रोग्राम सिंध जी पखेड़ ऐं एराज़ी जे हवाले सां
अवां सामईन जे चाहतुनि ऐं मुहबतुनि जे हवाले सां ज़रूरु कंदासीं। इन सिलसिले में अवां वटि का ॼाण मालूमात तारीख़ी तहक़ीक़ी लिहाज़ सां हुजे त ज़रूरु उहा शामिलु कंदा। जी दोस्तों, इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जो सफ़र। मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। इन प्रोग्राम में अवां ताईं तारीख़ी ऐं तहक़ीक़ी ॼाण पहुचाईंदा आहियूं। अचो त पाण प्रोग्राम जे आख़िर में हलूं था सुर ऐं साज़ ॾांहुं। तमामु बहितरीनु अंदाज़, बहितरीनु आवाज़ ढोल फ़क़ीर जो अवां सभिनी सॼणनि जे नाम। वॾी महिरबानी भाउ नजफ़ अली, अवां प्रोग्राम में हाणे जॉइन कयो आहे। नजफ़ अली सूमरो, सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरे खां। अवां खे भलीकार। ढोल फ़क़ीर जो आवाज़ अवां जे समाअतुनि ताईं। मेहरबानी अब्दुल हमीद तुनिया साहब, अवां जो मोहबतूं। मीर सरवर साहब, अवां जो मेहरबानियूं। अली गौहर बुल्ला साहब, अवां जो मेहरबानियूं। हक नवाज़ मेमन साहब, अवां जो मेहरबानियूं। साईं अवां समेत मिड़नी ॾेही परॾेही पिरिन खे सिक भरिया सलाम। माशाअल्लाह तमामु ज़बरदस्त। इसाक लाशारी साहब, अवां जो मेहरबानियूं। मीर रखियल बुल्ला साहब, अवां खे भलीकार। मोहतरम मुजम्मिल हलीम महर साहब, अवां खे आलम उताक में भलीकार। मोहतरम मोहम्मद अकरम राहिमो साहब, अवां जी महिरबानी। आलमी उताक में जन जन हाणे जॉइन कयो आहे
उन्हनि सभिनी सॼणनि जा वॾा वड़ लख लाइक किरोड़ कुर्ब। अॼोकी कुर्ब कचहरी तारीख़ी हवाले सां आहे। हिन जो पहिरियों हिसो रिपीट में ॿुधी ज़रूरु रहनुमाई कंदा। वरी महिरबानी फरमान हैदर सुमरा साहब अव्हांखे दिलि जे गहराइनि सां आलमी उताक में भली कार। मोहतरम साजिद अली खान अव्हांजी महिरबानी लख लाइक किरोड़ कुर्ब। वालेकुम अस्सलाम। वरी महिरबानी मोहतरम फ़कीर साजिद अली इंदड़ साहब असां सां पन्ने आकिल खां गॾु आहिनि। आलमी उताक जी कुर्ब कचहरीअ में मोहतरम नजफ़ अली चवे थो त कारोकारी करे केतिरा माण्हू मारिया वञनि था, पोइ बि मोहबत वधंदी रहे थी। सॼण इहो अलॻि मौज़ू आहे। जी दोस्तो, ही असुल आलाप आहिनि, असुल अंदाज़ आहिनि। सिंध खे ख़बर न आहे, कंहिं जी नज़र लॻी वई आहे जो असुल में उहे मुर्शिद लतीफ़ ऐं सूफ़ी बुज़ुर्गनि जे कलाम ऐं तख़युल खे असां खां ॿुधण वारा मोकिलाईंदा पिया वञनि। वाह ढोल फ़क़ीर वाह। बेशक बेशक, वाह ढोल फ़क़ीर वाह। जी दोस्तो, इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो सफ़र इन्हीअ ते पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशरी खे ॾींदा इजाज़त। ज़िंदगी रही त वरी नए मौज़ूअ सां गॾु नए आलमी उताक में अव्हां सां गॾु हूंदासीं। अव्हां जूं मुहबतूं कुर्ब ऐं चाहतूं मूंसां गॾु हुजनि। हिकु भेरो अॼोको हुई तारीख़ी ऐं तहक़ीक़ी हवालनि सां तहक़ीक़ी ॼाण जो ख़ुसूसी प्रोग्राम सिंध ऐं उन जी सुञाणप जे हवाले सां रिपीट में ज़रूरु ॿुधंदा। पसंदि अचे त शेयर करे ॿियनि दोस्तनि ताईं। ही मूं मिसकीन जी सिंध इस्लाम साइंस ऐं फ़लसफ़े में कयल तहक़ीक़ जो पैगाम पहुचाईंदा। इन सिलसिले में वधीक रहनुमाई कंदा त जीअं ईंदड़ किताब जे नए छापे में उनखे संवारे ऐं सुधारे सघिजे। बिल्कुलु नजफ़ अली, अव्हां सही पिया चओ त सिंध इमाम हुसैन जे दुआउनि सां आबाद रहंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ आहे सिंध सदाईं आबाद रहंदी।
यकीनन जेको सिंध खे मेरी अख सां ॾिसंदो हो ख़ुदि ग़रक़ थी वेंदो, पर सिंध सुहारी शाद आबाद रहंदी। शहबाज़ अली शोरे असांजी कुर्ब कचहरी में हाणे जॉइन कयो आहे, खेनि भलीकार चवां थो। मोहतरम शफ़ी मुंशाद साहब असांजे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो तमामु निरालो नाव, बहितरीन शाइर, बहितरीन तख़लीकार, सर्जनहार साईं मुंहिंजा तव्हांजा लख लाइक़ किरोड़ कुर्ब। अव्हां हिन इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मूंसां गॾु आहियो। लिखनि था माशाअल्लाह तमामु ख़ूब साईं, शानदार प्रोग्राम। सिंध धरतीअ जी तहज़ीब व तमदुन जो अलम बरदार आहे। लाभाइती मालूमात जी रसाई में अव्हां जो रत सत शामिल हुजे थो। पंहिंजे क़ीमती टाइम मंझां लोक अदब समेत हर मौज़ू ते जग जहान खे ॼाण पहचाइण वारे अमल ते अव्हां खीरु उलाइणो। लख लाइक़ किरोड़ कुर्ब मोहतरम साईं शफ़ी मोहम्मद शाद साहब। मां निहायत तव्हांजो थोराइतो आहियां। अव्हां जो मोहबतूं थोराइतो आहियां। लख लाइक़ किरोड़ कुर्ब अव्हां सभिनी सजणनि जा ॾेही ऐं परॾेही जेके बि दोस्त ॾेह ऐं परॾेह खां मुंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल रहिया। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अव्हां जो पंहिंजो आजिज़ रहमतुल्लाह अशरी ऐं अव्हां ताईं पहुचाईंदो रहियो आहियां इल्मी अदबी सक़ाफ़ती तारीख़ी ऐं दीनी ॼाण जा बेबाहा मोती। फेसबुक खां पोइ हाणे पाण यूट्यूब चैनल ते गॾु हूंदासीं। मुंहिंजो फेसबुक ते आलमी शोहरत माणींदड़ प्रोग्राम आलमी उताक हाणे ॾिसी ऐं ॿुधी सघंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल आलमी उताक ते। आलमी उताक यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे अव्हां इल्मी अदबी रूहानी सक़ाफ़ती ऐं तारीख़ी ॼाण हासिल करे सघंदा। आलमी उताक ते अव्हां लोक अदब जो प्रोग्राम आलमी उताक ऐं उन सां गॾु सईं राह खे बि ॿुधी सघंदा। मुंहिंजे चैनल ते अव्हां खे कंहिं बि क़िस्म जो ग़ैर मुहज़ब तोड़े सियासी ऐं मज़हबी नफ़रत ॾियारींदड़ वीडियो नज़र न ईंदो। जी दोस्तो, मुंहिंजा क़ुरान हदीस ऐं लतीफ़ियात सां गॾु तारीख़ी तहक़ीक़ ते बदल जुमे जा ख़िताब पिणु ॿुधी सघंदा, जिन में कंहिं बि क़िस्म जी मसलकी फ़िरक़ेवारियत अव्हां खे नज़र न ईंदी। उनखां सवाइ मुस्तक़बिल में खोड़ सारा नवां मौज़ू खणी अव्हां खे इल्मी अदबी तारीख़ी ऐं सक़ाफ़ती ॼाण ॾींदा रहंदासीं। त देरि न करियो ऐं जल्द खां जल्द मुंहिंजो यूट्यूब चैनल आलमी उताक सब्सक्राइब करियो ऐं दोस्तनि खां पिणु सब्सक्राइब कराए मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई करियो। अव्हां जे क़ुर्बन भरियनि कमेंटनि ऐं मुहबत भरियनि मैसेजनि में रहबरी लाइ रायनि जो बि इंतज़ारु रहंदो। वॾी महिरबानी।